मुराकिबो छा है? मुराकिबो आहे गौर व फ़िक्र जो नालो। गौर व फ़िक्र कंदा आहियूं असां दुनिया में। अल्लाह अकबर। कुरान मजीद में केतिरनि ई मक़ामनि ते मुराकिबे करण जो हुकुम आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द। ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं मुराकिबो करे सोचो त तव्हां अॻिते जे लाइ छा मोकिलियो आहे। अहिड़ो दजाली दौर आहे कंहिंजे फ़ौत थियण सां बि दिलि ते असरु नथो पवे। को गहरो दोस्त फ़ौत थी वियो न, दिलि ते असरु नथो पवे। अॻियां अखियुनि सां मंज़र ॾिठई, को एक्सीडेंट, कंहिंजी बुरी लाश, बुरो मौत, दिलि ते को फ़र्क़ु नथो थिए। नमाज़ जे तरफ़ लाड़ो न आहे, ज़िक्र जे तरफ़ लाड़ो न आहे, दीन जे तरफ़ लाड़ो न आहे। सामाईन, दिलि एतिरी पत्थर बणिजी चुकी आहे जो इन दिलि खे न नसीहत असरु करे थी, न निमाज़ असरु करे थी, न ज़िक्र अज़कार असरु करे थी। हदीस पाक में अचे थो, इन तिर्ज़ सां सोचो त आउं विसाल करे वियो आहियां, माण्हू मूंखे गुसुल ॾेई रहिया आहिनि, कफ़न पाराए रहिया आहिनि, मुंहिंजी खट ते मुंहिंजो जनाज़ो खयो थो वञे। अल्लाह अकबर। कांधी जनाज़ो खणंदे खणंदे अल्लाह अकबर इहो तसवुरु कयो त आउं चीखो पुकार करियां थो ऐं माण्हू जेके मुंहिंजा कांधी आहिनि पंहिंजे शुगुल में आहिनि, पंहिंजे पंहिंजे ध्यान में चीखो पुकार मुंहिंजी कंहिंखे ॿुधण में ई नथी अचे। हदीस पाक जो मफ़हूम आहे, अगरि मौत जंहिंजे मथां ग़ालिब अचे थो, अगरि गुनाहगार फासिक आहे, उनजी चीखो पुकार जेकॾहिं तव्हां ॿुधो त तव्हां खां खाइण पीअण केतिरनि ॾींहंनि ताईं ख़तमु थी वञे। मौत कोई आसान शइ न आहे। सरकार फरमायो हिन खे कसरत सां यादि कयो, तव्हांखे जूं सभु लज़तूं रेज़ा रेज़ा करे छॾींदो। यादि करण खां सवाइ त को चारो ई कोन्हे। हिकिड़े ॾींहुं त अचिणो आहे। हींअर असांखे फ़िक़त ख़बर आहे त मरंदासीं, बाक़ी यकीन न आहे त मरण में छा छा हशर थियणो आहे। साईं, इहो तसवुरु कंदा रहो। ऐं चीखो पुकार कयां थो, कोई दाद फ़रियाद ॿुधण वारो कोन्हे। मुंहिंजी खटोले खे खयो वञे थो, क़ब्रिस्तान पहुता हूं। अल्लाह अकबर। गहरा रिश्ता, औलाद, मिट माइट, दोस्त भाइर पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि में आहिनि। मुंहिंजी चीखो पुकार, मुंहिंजे हाल ते कंहिंखे तरस नथो अचे। ज़ोरी मूंखे ॿाहुनि खां, कंधनि कुलनि खां, टंगुनि खां वठी अल्लाह अकबर अंदरि अंधेरी क़बर में दाख़िल कनि था। जंहिं क़बर में त वञणु अंदरि जी ॻाल्हि त परे आहे, उन क़बर जे मथां ॿाहिरि 5 मिंट वेहण बि ज़िंदगी में मुंहिंजी ज़िंदगी गवारा न कंदी हुई। उन क़बर में अंदरि ज़ोरी लाॻतो वञे थो, चीखो पुकार कंहिंखे ॿुधण में नथी अचे। अल्लाह अकबर। मथां फटा विधा वञनि था, चीखो पुकार कंहिंखे ॿुधण में नथी अचे। मथां मिटी विधी वञे थी, चीखो पुकार कंहिंखे ॿुधण में नथी अचे। अल्लाह अकबर। उहे पिरी प्यारा दोस्त पंहिंजनि लतुनि सां लताड़ींदा लताड़ींदा क़बर बणाइनि था। क़बर बणाईंदे बणाईंदे लापरवाही सां उहे वापसि मोटनि था ऐं उते अल्लाह जा फ़रिश्ता हेबतनाक मुनकर ऐं नकीर, तमामु हेबतनाक शकिल ऐं सूरत वारा फ़रिश्ता क़बर में अंदरि दाख़िल थियनि था। हदीस पाक जो मफ़हूम आहे, सख़्ती सां अचे क़बर वारे खे उथारिनि था, उथारे करे उनखां सवाल कनि था, मर रब का, ॿुधा त तुंहिंजो रब केरु आहे। हीउ जवाबु सवलो न आहे जो दुनिया में केरु चवे तुंहिंजो रब केरु आहे, चओ मुंहिंजो अल्लाह आहे। अॻिते जवाबु फ़क़ति ईमान ते आहे। मन नबीयू का, तुंहिंजो नबी केरु आहे। मन दीनू का, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। फ़रिश्ता 3 सवाल कनि था। अल्लाह अकबर। हदीस पाक जो मफ़हूम आहे, अगरि हू मोमिन आहे, सही जवाबु ॾिए थो, जन्नत जी दरी खुले थी, तवालत में नथा वञूं। अगरि हू फासिक, फाजिर, मुनाफ़िक, काफ़िर आहे, अल्लाह अकबर, फौरी तौर ते क़ब्र में उन जे लाइ अज़ाब जो इंतज़ाम थिए थो। वॾो हिकु गुर्ज़ आहे, बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक जो मफ़हूम आहे, जेके फ़रिश्ता भारी वज़नाइती आहे उहे उन जे दिमाग़ में लॻाइनि था, जेको दिमाग़ उन जो रेज़ा रेज़ा थी वञे थो। जे करे दुनिया जे महल ऐं माड़ियुनि ॾे नज़रूं फासी वियूं, मौत ऐं क़ब्र ॾांहुं तवजो हटी वियो। अल्लाह अकबर। दिलि पत्थर बणिजी वई, नुक़सानु कंहिं ॿिए जो न, फ़क़ति पंहिंजी जान जो करे रहिया आहियूं। इहो मुराक़िबो रोज़ाना करिणो आहे। इहे मंज़र ॾिसणा आहिनि, ख़बर जे हिन मफ़हूम खे ज़हन में रखिणो आहे। अल्लाह अकबर। सोचींदे सोचींदे बाद में अखि पटे, अखियुनि मां पाणी हारे चइजांइ, या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे, तूं मूंखे अञा नई ज़िंदगी अता फ़रमाई। ते जॾहिं अखि खुलंदी, दुबारा हिते अचणु न थींदो, मोहलत न ॾिनी वेंदी, दुनिया में न ईंदासीं। एतिरो ज़रूरु आहे जो मुराक़िबे में सभु मंज़र सोचींदे अल्लाह अकबर दुबारा दुनिया में हूंदे ज़रूरु अखि पटे अल्लाह जो शुक्र कजां, गुनाहनि खां तौबा करे इस्लाम मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारजां, जो अल्लाह तोखे नई ज़िंदगी अता फ़रमाई आहे। इन ज़िंदगी में तौबा करे वठिजां। इहो मुराक़िबो आहे। हदीस पाक में अचे थो, क़बर खे ॾींहं में 5 चकर यादि कंदा कयो। 5 चकर यादि करण सां छा कैफ़ियत बणबी। अल्लाह अकबर।
तवालत में नथा वञूं, पर रोज़ाना अगर कोई मुसलमान एक हफ़्तो सिर्फ़ या प्रैक्टिस करे ॾिसे, अॼु हिन जुमे ते अर्ज़ु कई आहे, ईंदड़ जुमे ताईं कोई मुसलमान या प्रैक्टिस करे ॾिसे, नफ़्स जूं सभु दादागिरियूं ख़त्म थी वेंदसि। अल्लाह अकबर, आजिज़ी पैदा थींदसि, इनकिसारी पैदा थींदसि। अल्लाह अकबर, हिकु ईंदड़ जुमे ते सिर्फ़ु तव्हां प्रैक्टिस करे ॾिसो त तव्हांजे अंदर में ईमान वारो केतिरो नूर पैदा थिए थो। बाद में तव्हांखे ख़बर पवंदी त ईमान त मूंखे हाणे हासिलु थियो आहे, मां पहिरियों कहिड़ी गफ़लत वारी ज़िंदगी में हुयुसि। न चाहींदे बि इंसान भवाइतियूं शयूं जॾहिं सोचींदो आहे त उनजी दिलि में ख़ौफ़ पैदा थींदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो अगर ख़ौफ़ अची वियो न त कायनात जा बेहतरीन इंसान बणिजी वेंदासीं। अल्लाह जो हुज़ूर में दुआ है अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।